ना वेही रहो जमा सब वेही रहो सब वेही रहो हुक्म है सब वेही रहो दुरूद शरीफ सलातो सलाम अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह सलातो सलाम अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल मुरसलाति उर्फा फल आसिफाति अस्फा वन्नाशिराति नशरा फल फारिकाति फरका फल मुल्कियाति ज़िक्रा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैनि वस्सक़लैन वल फ़रीक़ैनि मिन उरुबि व मिन अजमी हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़्तहिमी। सामीन हज़रात जी वञा साईं मां जे साम्हूं तक़रीर जे लाइ नया बीठो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मोहम्मद लिस्ट में नालो लिखाईंदुमि जी वञा साईं मोहम्मद लिस्ट में नालो ॻणाईंदुमि। बस मां इहो ई अर्ज़ु रखंदुमि सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां दिल वारे बर्तन खे सिधो रखणु असां तव्हांजो कमु आहे। उन दिल वारे बर्तन खे भरणु सरकार मदीना शहंशाह मदीना जो कमु आहे। सुभान अल्लाह। सचे अक़ीदे सां सची मोहब्बत सां ख़ाली झोलनि खे सिधो रखणु असां तव्हांजो कमु आहे। उन ख़ाली झोलनि खे भरणु अल्लाह जी अता सां सभु अल्लाह जी अता आहे। उन ख़ाली झोलनि खे भरणु असां तव्हांजे कामिल अकमल मुर्शिद जो कमु आहे। सब तारीफ़ूं अल्लाह ताला जे लाइ आहिनि जेको ख़ालिक़ो मालिक आहे। अल्लाह ही महबूद आहे, अल्लाह ही मक़सूद आहे, अल्लाह वहदहू ला शरीक आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। तमाम दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु व सलाम जी ज़ात मुक़द्दसा जे मथां अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन के बेमिसल बेमिसाल बणाए हिन दुनिया जे तख्ते ते मबूस फरमायो आहे। सुभान अल्लाह। सरकार जे सदके अल्लाह ताला हिन उम्मत जे कामिल वलियन जी जमायतुन के वडो शान वडियूं सिफ़तूं वडो मक़ाम अता फरमायो आहे।
अल्लाह ताला कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमाए वल मुरसलात उर्फा, कसम आहे उन्हनि जो जेके लगातार मोकिलियो वीडियो, कसम आहे उन्हनि जो जेके लगातार मोकिलियो वीडियो। फल आसिफात असफा, पोइ ज़ोर सां पहुचाइण वारे, वन नाशरात नशरा, ऐं फैलाइण वारियो, फल फारिकात फरका, पोइ हक़ ऐं बातिल खे जुदा करण वारियो, फल मुल्कियात ज़िक्रा, फल मुल्कियात ज़िक्रा, कसम आहे उन्हनि जो जेके ज़िक्र जो अलका कनि थियूं, जेके दिलनि ते अल्लाह जो ज़िक्र पहुचाइनि, जेके अल्लाह जो ज़िक्र दिलनि ते पहुचाइनि। हिन आयत करीमा में अल्लाह ताला 5 सिफ़तुनि जो बयान फरमाए रहियो आहे, पर इन्हनि सिफ़तुनि जो मौसू न बयान फरमायो आहे। इन करे मुफ़स्सिरीन किराम इन करे मुफ़स्सिरीन किराम जा मुख़्तलिफ़ कौल आहिनि, किन कहिड़ो तफ़सीर बयान कयो, किन कहिड़ो तफ़सीर कयो आहे। मुफ्ती अहमद यार खान नहीमी, मुफ्ती अहमद यार खान नईमी इन आयतुनि जो तफ़सीर कंदे लिखे थियो ये सिफ़तूं औलिया अल्लाह जा कामिल बाना, औलिया सादिकीन, औलिया सालिहीन, औलिया अल्लाह जे कामिल वलियन जो आहिनि। मुफ्ती साहब छा थो लिखे त ये सिफ़तूं औलिया अल्लाह जे कामिल वलियन जो आहिनि। वल मुरसलात उर्फा, अल्लाह ताला फरमाए थो कसम आहे औलिया अल्लाह जी जमायतुनि जो जेके क़यामत ताईं मोकिलियो वेंदियूं। इन आयत करीमा मां 3 फ़ाइदा ज़ाहिर थियनि था। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ते नबूवत खत्म थी चुकी आहे, मगर विलायत क़यामत ताईं बाक़ी रहंदी। सरकार जे उम्मत जा औलिया ॿिन क़िस्मनि जा एक तशरीई वली, ॿियो तकवीनी वली। तशरीई वली उहे आहिनि जेके सरकार जी सुन्नत जी पैरवी करे अल्लाह ताला जो कुर्ब हासिल कनि था। जाथे 40 मुत्तकी परहेज़गार गॾु थियनि, उन्हनि 40 मुत्तकी बाननि परहेज़गार बाननि में को न को तशरी वली हूंदो आहे। तकवीनी वली उहे आहिनि जिनखे दुनिया जी हर शइ जो इख्तियार, जंहिंखे दुनिया जी हर शइ जो इख्तियार अल्लाह ताला अता फरमाए छॾियो आहे। जन जी निगाह करम सां तक़दीरूं बदिलजी वेंदियूं आहिनि। जी असांजा कामिल अकमल मुर्शिद हज़ारनि गुनाहगारनि ते निगाह नज़र पहुती, उन निगाह सां बदबख्त नेक बख्त बणिजी विया।
ई आहिनि तकवीनी वली 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 जंजी निगाह सां हज़ारे दिलियूं ख़रीद थींदी वञी अल्लाह जा कामिल वली उहे आहिनि पंहिंजी निगाहुनि सां गुनाहगारनि खे ख़रीद करे पंहिंजी निगाह सां गुनाहगारनि खे नेक बणाए मुहम्मदी प्लेटफॉर्म ते पहुचाए छॾींदा आहिनि। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जड़ी तरह को आशिक तो फरमाए निगाह वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी बदलती लाखों जजों को हिसाब ही बदलती हजारों लाखों की तकदीर देखी औलिया अल्लाह जा कामिल वली औलिया अल्लाह जी जमातुन जा मुख्तलिफ नाला मुख्तलिफ कम मुख्तलिफ खूबियूं हूंदियूं आहिनि। जीअं नक्शबंदी चिश्ती सोहरवर्दी कादरी जिया तमाम दरिया जिया तमाम दरिया समंदर जे पानी मां ठहन था ऐं सब दरिया समंदर जे तरफ वञन था। सभिनि जी शुरूआत भी समंदर खां आहे त सभिनि जी इंतिहा भी समंदर खां आहे। सुभान अल्लाह। अहिड़ी तरह सब सिलसिला अहिड़ी तरह सब सिलसिला हक़ आहिनि पर हर हिक जो रस्तो अलग आहे। सब सिलसिला सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुचन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सब सिलसिला सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं पहुचन। फल आसिफात अस्फा औलिया अल्लाह पंहिंजी नूरानी निगाह सां दिलनि तां गुनाहनि जी कट ज़ंगार मिटाइण वारा आहिनि। जीअं तेज हवा जो झोंको जमीन जे गंद किचरे के साफ करे छॾींदो आहे अहिड़ी तरह दिल जी सफ़ाई पाकाई औलिया अल्लाह जे कामिल वली मुर्शिद कामिल जी नज़र सां नसीब थींदी आहे। सुभान अल्लाह। पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जे फैज़ सां दुख तकलीफ़ूं मुसीबतूं दूर खत्म थी वेंदियूं आहिनि। इन जे लाइ औलिया अल्लाह जे वलियनि जा तबरुकात उन्हनि जो लिबास उन्हनि जा वार मुबारक बल्कि उन्हनि वलियनि जा नाला मुबारक भी दाफ़िउल वला आहिनि। सुभान अल्लाह। हर मुसीबत हर बला खे टाण वारा आहिनि। उन्हनि जा नाला मुबारक सदन सच्चे मुरीद जो कम हूंदो आहे। उन जी हर मुसीबत खे दूर करण खत्म करण मुर्शिद कामिल अकमल जो कम हूंदो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जड़ी तरह अल्लाह ताला फरमाए थो इज़हबू बिकमीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबी जात बसीरा। जॾहिं हज़रत याकूब अलैहिस्सलाम जी अखियुनि जी बीनाई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी जुदाई में रोई खत्म थी वई तो हजरत यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाइरनि खे हुकुम फरमायो मुंहिंजी कमीज़ खणी वञो मुझे बाबे जे चेहरे ते रखंदउ तो मुझे बाबे जी अखियुनि जी बेनाई अखियुनि जी बीनाई रोशनाई वापस ईंदी। सुभान अल्लाह। बेशक
जॾहिं बीनाई रोशनाई वापसि ईंदी त पोइ कमीज़ जी बरकत सां रोशनाई वापसि अची वेंदी। ऐं ॿी जगह ते अल्लाह ताला फरमाए अल्लाह ताला हज़रत मरियम खे फरमायो वहुज़ी इलैके बिजिज़इन नख़लते तुसाक़ित अलैके रुतबन जनिया। अल्लाह ताला हज़रत मरियम के फरमायो हिन खुश्क खजूर के लोडाए हिन खुश्क खजूर के लोडाए तुझी करामत साईं ही फल ॾींदी। तुझी करामत साईं ही सुकल खजूर फल ॾींदी। उन जे फल के खा। मालूम थियो त औलिया अल्लाह जे कामिल वलियन अल्लाह जे कामिल वलियन जी करामत सां अल्लाह जे कामिल वलियन जे हथन जी करामत सां सुकल खजी भी साई फल ॾेई सके। सुभान अल्लाह। बेशक हक़ मुंहिंजा सोना हे अल्लाह जी सब अता है। अल्लाह जे कामिल वली जी हथ जी बरकत सां सुकल खजी भी सावा फल ॾेई सके थी। जंहिं दिल ते अल्लाह जे कामिल वली जी उंगली मुबारक लगे थी त दिल में हमेशा अल्लाह जो जिक्र जारी थे। सुभान अल्लाह। जंहिं दिल ते अल्लाह जे कामिल वली अल्लाह जे कामिल अकमल वली जी आंगुर मुबारक लगंदी आ त हर वक्त उन जी दिल खां ज़बान खां ही विर्द जारी थींदो आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। वन्नाशरात नशरा औलिया अल्लाह जो जमातूं दुनिया में इस्लाम फैलाइण वारियूं आहिनि। यकीनन इस्लाम सिर्फ तलवार सां नाहे फैलियो बल्कि औलिया अल्लाह जी रूहानी ताकतुल सां फैलियो आहे। बेशक बल्कि औलिया अल्लाह जी रूहानी ताकतुल सां इस्लाम फैलियो आहे। जी हाँ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी तलवार नहलाई हुई सिर्फ रूहानी ताकत सां सारे कुफरस्तान के नूरस्तान बणाए छॾिया। पंहिंजे नूरानी नज़र सां हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी पंहिंजी नूरानी नज़र सां 90 लख मुसलमान बणाए छॾिया। इहा है अल्लाह जे कामिल वलियन जी नज़र। अल्लाह जे कामिल वलिय जी तलवार जी ज़रूरत नाहे हूंदी उन जी नज़र जी निगाह जी ज़रूरत हूंदी आहे। हीअ जो निगाहूं फेराईंदान त हज़ारनि गुनाहगारनि खे पंहिंजी नज़र सां ख़रीद करी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बेशक अल्लाह वारा पंहिंजी नूरानी नज़र जॾहिं अल्लाह वारा पंहिंजी नूरानी नज़र जॾहिं गुनाहगारनि जे मथां फेराईंदा आहिनि त गुनाहगारनि जूं तक़दीरूं बदिलाए छॾींदा आहिनि। अल्लाह वारनि जी नज़र बेदीन दीनदार बणिजी वेंदा आहिनि।
कि अहिड़े भी जमायतूं आहिनि जेके माण्हुनि खे पैसनि सां ख़रीद कंदियूं आहिनि, पर जेकी जमायत आहे अल्लाह जे कामिल अकमल वली पंहिंजी निगाहुनि नज़रुनि सां हिननि गुनाहगारनि खे ख़रीद करे नेक बणाए दिल वारे कनेक्शन खे सरकार मदीना शहनशाह मदीना सां मिलाए छॾियो था। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक यो करम कंदो आहे त अल्लाह जो कामिल अकमल वली कंदो आहे। असांजा मुर्शिद करीम कामिल अकमल आहे। अहिड़ो चेहरो अहिड़ी सीरत दुनिया में काथे भी गुम कंहिं भी मुल्क में हलियो वञ पर तोखे अहिड़ी शख्सियत न मिलंदी। हक़ मना सोना सही दुनिया चवंदी आहे त बाबा कंबर वारे साईं जी करामत ॿुधायो, तव्हांखे छा करामत ॿुधायूं? असांजा कामिल अकमल मुर्शिद ई सरापा पाण ई करामत आहे। जंहिंजो चेहरो ई करामत आहे, जंहिंजो उथण ई करामत आहे, जंहिंजो ॾिसण ई करामत आहे, जंहिंजी रफ़्तार ई करामत आहे, जंहिंजी गुफ़्तार ई करामत आहे। फल फारिकात फरका औलिया अल्लाह जमातूं हक़ ऐं बातिल में फर्क पैदा कंदियूं आहिनि। सचो मुर्शिदी मोहब्बत जा सबक ॾींदो आहे। सचो मुर्शिदी नामूस रिसालत जा सबक ॾींदो आहे। सचो मुर्शिदी पंहिंजनि ग़ुलामनि पंहिंजनि मुरीदनि खे सेखारींदो आहे ही हक़ आहे, ही बातिल आहे। फल फारिकात फरका औलिया अल्लाह जी जमातूं हक़ ऐं बातिल में फर्क पैदा कंदियूं आहिनि। जंहिं जमात में औलिया अल्लाह हुजनि उहा जमात हक़ वारी जमात आहे। अल्हम्दुलिल्लाह औलिया अल्लाह हिन दौर में तव्हांखे मिलंदा त सुन्नन बेलविन या रसूल अल्लाह चवण वारनि में तव्हांखे मिलंदा। बेशक जंहिंजो ताल्लुक औलिया अल्लाह सां न आहे उहे बातिल आहिनि। अल्लाह खे प्यारो उहो ई आहे जेको अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत करे थो। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे कामिल वलियन सां सुन्नन बरेलविन या रसूल अल्लाह चवण वारनि खे ई मोहब्बत हूंदी आहे। या रसूल अल्लाह चवण वारा ई औलिया अल्लाह सां मोहब्बत कंदा आहिनि। या रसूल अल्लाह चवण वारा बरेलवी मसलक वारा असां हक़ वारा ई औलिया अल्लाह खे मञींदा आहियूं। त पोइ चवणो पवंदो ए ज़ीपट मुल्ला ए गुंदड़ा मुल्ला ज़रा ख़बरदार थी त तूं जे मां कननि खे अॼु खोलण थो चाहियां त मां इहो चवण थो चाहियां दुनिया खे पैगाम ॾियण थो चाहियां। पीरान पीर दस्तगीर भी असांजो बाबा से बोलो हथ खणी चो दस्तगीर भी असांजो, दाता भी असांजो, अब्दुल्ला शाह गाजी भी असांजो, लाल शाहबाज कलंदर भी असांजो, त शाह अब्दुल लतीफ फिटाई भी असांजो। तमाम अल्लाह जा कामिल वली औलिया अल्लाह सालिहीन सादिकीन जेके आहिनि जेके क़यामत ताईं ईंदा उहे असांजा ई असांजा। त पोइ चवणो पवंदो जॾहिं मुर्शिद हुसैन कंबर वारे जे चेहरे ते नज़र पवंदी आहे त पोइ चवणो पवंदो कंबर वारो काम
कामिल अकमल मुर्शिद भी असांजो। बेशक बेशक सुभान अल्लाह। घोर सोना मुर्शिद घोर। असां अल्लाह जे कामिल वलियन खे मञण वारा आहियूं। आहिनि जो असां यारहीं शरीफ़ मल्हाइण वारा आहियूं। जो असां यारी शरीफ़ मल्हाइण वारा आहियूं। दाता जो उर्स मल्हाइण वारा आहियूं। लाल शाहबाज जो उर्स मल्हाइण वारा आहियूं। अब्दुल्ला शाह गाज़ी जो उर्स मल्हाइण वारा आहियूं। शाह अब्दुल लतीफ़ जो उर्स मल्हाइण वारा आहियूं। जो असां मीलाद मल्हाइण वारा आहियूं। सब चो असां चो यारी वारा। बाबा से बुलंद चो असां यारी वारा आहियूं। बाबा बुलंद चो असां यारी वारा आहियूं। चो असां दही वारा आहियूं। चो असां दही वारा आहियूं। चो असां यारी वारा आहियूं। चो असां सच्चा मिलादी आहियूं। चो असां सच्चा मिलादी आहियूं। चो असां सच्चा मिलादी आहियूं। बाबा से बुलंद चो दस्तगीर असां जो असां पीरान पीर जा। बाबा से बुलंद चो पीरान पीर दस्तगीर असां जो। चो असां पीरान पीर दस्तगीर जा। दाता असां जो असां दाता जा। शाह अब्दुल लतीफ़ असां जो असां शाह अब्दुल लतीफ़ भटाई जा। अब्दुल्ला शाह गाज़ी असां जो असां अब्दुल्ला शाह गाज़ी जा। लाल शाहबाज कलंदर असां जो असां लाल शाहबाज कलंदर जा। मुर्शिद हुसैन कंबर वारो असां जो असां मुर्शिद हुसैन कंबर वारे जा। मुर्शिद हुसैन रहबर हुसैन दिलबर हुसैन। फल फारकात फर्क औलिया अल्लाह जी जमातूं हक़ ऐं बातिल में फ़र्क़ पैदा कंदियूं आहिनि। जंहिं जमात में औलिया अल्लाह आहिनि, जंहिं जमात में औलिया अल्लाह हुजनि, उहा जमात छार्ज़ के हक़ वारी सच वारी जमात आहे। जंहिंजो ताल्लुक़ औलिया अल्लाह सां न आहे। जंहिंजो ताल्लुक़ औलिया अल्लाह सां न आहे, उहे बातिल आहिनि। उहा बातिल जमात आहे। अल्लाह खे प्यारो उहो ई आहे जेको अल्लाह जे प्यारनि सां मोहब्बत करे थो। हदीस कुदसी में आहे अल्लाह ताला फरमाए थो मन आदाली वलीयन मन आदाली वलीयन फकत आज़नतुहु बिल हर्ब। अल्लाह ताला फरमाए तो हदीस कुदसी आहे जंहिं मुझे वलिय सां दुश्मनी कई खबरदार थी। जंहिं अल्लाह ताला फरमाए तो जंहिं मुझे वलिय सां दुश्मनी कई बुग़्ज़ रखियो मां अल्लाह उन सां जंग जो ऐलान कयां थो। जेको पंहिंजो ईमान बचाइण चाहे थो त उहो अल्लाह जे कामिल वलियन सां मोहब्बत उल्फत रखे। जंहिंजी अल्लाह जे कामिल वलियन सां जेतिरी मोहब्बत मज़बूत हूंदी आहे त उन जो ईमान बि ओतिरो कामिल मुकम्मल हूंदो आहे। अल्लाह जा कामिल वली ईमान के मजबूत करने वाला आहे। फल मुल्कियात जिक्रा अल्लाह अल्लाह अल्लाह। मुर्शिदन करीम जी आमदा जोरदार नारे दे जवाब नारे हाथ बदे करे नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन रहबर हुसैन तू जो प्यारो मुझो प्यारो। सुभान अल्लाह अल्लाह।
जी मुझसे सुना मां भोर ये मुझा साईं मां भोर सुभान अल्लाह सुभान अल्लाह भोर मुर्शिद सोना तुझे सलामत का भोर सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दोस्तों सब जल्दी में भी रहो जल्दी 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 तकड़ में हज़रत से साहबजादन जो बयान जारी है हम मेहरबानी करे जल्दी जल्दी गई रहो हुक्म आए गई रहो अजीज दोस्तों जल्दी गई रहो जल्दी गई रहो जी तव्हांखे हुकुम पहुचे जल्दी जल्दी वेही रहंदा उथी न पियो गई रहो सब गई रहो फल मुल्कियात ज़िक्रा फल मुल्कियात ज़िक्रा कसम आहे औलिया अल्लाह जी जमातुन जो जेके मोमिनन जी दिलन में ज़िक्र इलाही पहुंचाइन थियूं जेके मोमिनन जी दिलन में ज़िक्र इलाही पहुंचाइन थियूं दिल में पहुंचायल ज़िक्र ये आहे जिए दिल के रोशन बनाइण ये आहे न जॾहिं अल्लाह जो ज़िक्र दिल में समाजी वञे थो त खुशी ऐं गम में कंहिं बि हाल में अल्लाह जो ज़िक्र दिल मां नाहे निकिरंदो जियां सैयद शुहदा इमाम हुसैन आली मकाम करबला जे मैदान में पंहिंजा ॿार बचा अजीज करीब 72 जान सार कुर्बान कया अल्लाह जी रज़ा खातिर हर शय कुर्बान करे राह खुदा में पंहिंजी जान भी ॾिनी पर अल्लाह जो ज़िक्र न छॾियो इमाम हुसैन आली मकाम नमाज कज़ा न कई नमाज खे न छॾियो जो सरकार जी पाक नजर सां जो सरकार जी पाक नजर सां नमाज दिल में समायल हुई अल्लाह जो ज़िक्र दिल में समायल होयो जंहिंजी दिल से अल्लाह जे कामिल वली जी नजर पहुंचे थी अल्हम्दुलिल्लाह असां ते फतला नजर जंहिंजी दिल ते अल्लाह जे कामिल वली जी नजर पहुंचे थी उन दिल में हमेशा अल्लाह जो ज़िक्र जारी थींदो आहे दुख तकलीफ़ हर परेशानी में उन जी दिल में ज़िक्र जो आवाज ईंदो आहे आवाज बुलंद चओ अल्लाह हथन के परचम बनाए चो अल्लाह दुख में भी अल्लाह तकलीफ में भी अल्लाह परेशानी में भी अल्लाह खुशन में भी अल्लाह अल्लाह ताला फरमाए तो वल मुरसलात उर्फा फल आसिफात अस्फा वन नाशिरात नशरा फल फारिकात फरका फल मुल्कियात ज़िक्रा इन 5 सिफ़तुन मां मालूम थियो इन 5 सिफ़तुन मां मालूम थियो त अल्लाह जे कामिल वलियन जे वसीले सां
दुख तकलीफ़ूं ख़त्म थी वेंदियूं आहिनि अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र सां अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र सां गुनाहनि जी ज़ंकार कट लही वेंदी आहे अल्लाह जे कामिल वलीअ जी मोहब्बत सोबत सां अल्लाह जो कुर्ब अल्लाह जो करम हासिल थींदो आहे अल्लाह जे कामिल वलीअ जी मोहब्बत सोबत सां सरकार जी सच्ची मोहब्बत दिल में पैदा थींदी आहे सरकार जी शरीयत सुन्नत ते सही सही अमल पैदा थींदो आहे अल्लाह जे कामिल वलियन जी जमात कसवटी आहे हक़ ऐं बातिल जे विच में फ़र्क़ करण वारी आहे या अल्लाह जे कामिल वलियन जी जमात उहे केर आहिनि बाबा से बोलन चो अल्लाह जा बाबा से बोलन चो अल्लाह जा कामिल वली आहे वो केर आहिनि वल मुरसलात अरफा फल आसफात असफा वल नाशरात नशरा फल फारिकात फरका फल मुल्कियात ज़िक्रा उहा जमात केड़ी आहे उहा जमात जो दाता लाहौरी वारी आहे उहा जमात लाल शहबाज कलंदर वारी आहे उहा जमात भिडाई वारी आहे उहा जमात अब्दुल्ला शाह गाजी वारी आहे उहा जमात मुर्शिद हुसैन कंबर वारी आहे सुभान अल्लाह जिनकी हर अदा जिनकी हर अदा इन जमातिन जो अल्लाह ताला कुरान मजीद में कसम तो फरमाए त पोइ चवणो पवंदो जॾहिं मुर्शिद हुसैन कंबर वारे जे चेहरे ते नज़र पवंदी आहे सीरत ते नज़र पवंदी आहे त पोइ चवणो पवंदो जिनकी हर अदा सुन्नते मुस्तफा आवाज़े बुलंद चो जिनकी हर अदा सुन्नते मुस्तफा ऐसे पीरे हथन के परचम बढ़ायो सब कामिल मुर्शिद वारा हो आवाज़े बुलंद मूसा ये अल्फाज चो जिनकी हर अदा सुन्नते मुस्तफा ऐसे पीरे तरीक़त पे बाबा से बोलन ऐसे पीरे ऐसे पीरे तरीक़त पे लाखों सलाम अल्लाह अजीज दोस्तों